अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाण ॼाणूं था त कराची रुॻो कंक्रीट जे झंग जो नालो न आहे। हीअ सिंध जी तारीख़, तहज़ीब, सक़ाफ़त ऐं सवें साल जी इंसानी आबादकारी जो अमीन शहर आहे। मलीर, गॾाप, लांढी, बिन कासिम ऐं भरपास जूं क़दीम सिंधी वसंदियूं सिर्फ़ ठहियल घर या ज़मीन जा टुकड़ा न आहिनि, पर उहे सिंध जे वजूद, सुञाणप ऐं तारीख़ी तसलसल जूं ज़िंदा निशानियूं आहिनि। अफ़सोस सां चवणो पवे थो त सदियनि पुराणियुनि सिंधी वसिंदनि खे कब्ज़ा माफ़िया, बिल्डरनि ऐं पुलिस ऐं रेवेन्यू अमलदारनि जी मिली भगत सां मसमार करण जूं कोशिशूं सदाईं थींदियूं रहनि थियूं। मलीर जा क़दीम ॻोठ ख़ासि तौर ते हिन ख़तरनाक रिथाबंदी जे निशाने ते आहिनि। उते जा रहवासी नसलनि खां पंहिंजी धरती ते आबाद आहिनि। संदन क़ब्रस्तान, ओताकूं, इबादतगाहूं, फसल ऐं सक़ाफ़ती रिवायतूं उन्हनि वसंदियुनि सां सलाड़ियल आहिनि, पर हाणे ताक़तवर बिल्डर माफ़िया उन्हनि ज़मीननि ते नज़रूं जमाए वेठी आहे। कराचीअ जी डेमोग्राफ़ी तेज़ी सां तब्दील कई पई वञे। हीअ तब्दीली फितरी न आहे, पर हिकु मुनज़म रिथाबंदी जो नतीजो आहे। सिंधियुनि खे इक़्तिसादी तौरु कमज़ोर करे संदन ज़मीनूं खसे खेनि शहर मां धिके ॿाहिरि कढण जूं कोशिशूं जारी आहिनि। जेकॾहिं सिंधी पंहिंजी राजधानी मां बेदख़ल थींदा रहिया त पोइ कराची जी असल तारीख़, ॿोली ऐं सक़ाफ़त जो छा थींदो? हीअ सूरतहाल रुॻो समाजी नाइंसाफ़ी न आहे, पर उन जा ख़तरनाक मुआशी, सियासी ऐं सक़ाफ़ती असर बि साम्हूं अची रहिया आहिनि। जॾहिं सिंधियुनि खां संदन ज़मीन खसबी त हू मुआशी तौरु कमज़ोर थींदा। ज़मीन सिंधी समाज जी मैशत जो बुनियादी ज़रियो रही आहे। ज़मीन वञाइण जो मतिलबु इहो ई आहे त रोज़गार, मालिकी ऐं मुआशी ख़ुदि मुख़्तियारी खां महरूम थियणु। सियासी तौरु जॾहिं कंहिं क़ौम खे पंहिंजे इलाइक़े में अक़लियत बणायो वेंदो त पोइ उनजी नुमाइंदगी, इख़्तियार ऐं सियासी ताक़त बि मुतासिर थींदी। सक़ाफ़ती तौरु सिंधी ॻोठनि जे ख़ात्मे सां सिंधी ॿोली, रिवायतूं, लोक सक़ाफ़त ऐं तारीख़ी सुञाणप खे बि नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सानु पहुचंदो। इन समूरी सूरतहाल ते असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था। सामी मेमण जो लिखियल लेख। कराची ॿाहिराड़ियुनि क़दीमी ॻोठनि ऐं मक़ामी आबादियुनि ते इंतिज़ामिया, रेवेन्यू अमलदारनि, बिल्डरनि, कब्ज़ागीरनि ऐं बासर धुरियुनि जो का नई ॻाल्हि न आहिनि। हीउ सिलसिलो ॾहाकनि खां जारी आहे, जंहिंमें कॾहिं KDA, कॾहिं KMC, कॾहिं मलीर डेवलपमेंट अथॉरिटी त कॾहिं रेवेन्यू ऐं पुलिस इंतिज़ामिया मुख़्तलिफ़ बहाननि सां सिंध जे असल वारसनि खे संदन आबाणनि ॻोठनि मां बेदख़ल करण जूं कोशिशूं कंदी रही आहे। तारीख़ शाहिद आहे त कराची जे क़दीमी सिंधी वसिंदियुनि खे शहर जी तरक़ी जे नाले ते हमेशह निशानो बणायो वियो, जॾहिं त वॾनि बिल्डरनि, हाउसिंग स्कीम माफ़िया ऐं ज़मीननि ते कब्ज़ो कंदड़ टोलनि खे मुकमिल सरकारी सरपरस्ती हासिलु रही आहे। हिकु वक़्तु हो जॾहिं KDA ऐं KMC जे जुड़तू नक्शनि में सिंधी ॻोठनि जो वजूद तस्लीम न कयो वेंदो हो। सदियनि पुराणियुनि आबादियुनि खे ग़ैर क़ानूनी करार ॾेई उन्हनि खे डाहिण ऐं उतां माण्हुनि खे लॾाइण जा मनसूबा तयारु कया वेंदा हुआ। केतिरा ई अहिड़ा ॾींहं गुज़रिया जॾहिं मलीर, गॾाप, बिन कासिम, शाह लतीफ़, इब्राहिम हैदरी, रज़ाकाबाद ऐं देह कोंकर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻोठनि ते चढ़ायूं कयूं वियूं। औरतनि ऐं ॿारनि खे हिरासत कयो वियो ऐं माण्हुनि जे ज़मीननि ते ज़बरदस्ती कब्ज़नि जूं कोशिशूं कयूं वियूं। वक़्तु बदिलजण सां इदारनि जा नाला ज़रूरु बदिलिया, पर सिंधी ॻोठनि ख़िलाफ़ पॉलिसियूं न बदिलियूं। अॻु में जेके कम KDA ऐं KMC कंदी हुई, अॼु उहे साॻिया कम रेवेन्यू अमलदार, मक़ामी बासर, बिल्डर माफ़िया ऐं कब्ज़ागीर करे रहिया आहिनि। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त हाणे उन्हनि वटि जदीद तरीक़ा, जाली रिकॉर्ड, हथ ठोकिया काग़ज़, पुलिस जी नफ़री ऐं ॻरी मशीनरी मौजूदु आहे, जंहिंजे ज़ोर ते सिंधी आबादियुनि खे ख़तमु करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। ताज़ो मलीर जे इलाइक़े, रज़ाकाबाद लॻ, धणी परतो, मूसा जोखियो ॻोठ भरिसां मुहागे जी 4 एकड़ ज़मीन ते ओचितो रेवेन्यू ऐं पुलिस अमलदारनि पारां चढ़ाई कई वई। उहा ज़मीन जंहिं ते जोखिया बिरादरी जा सिंधी माण्हू सालनि खां आबाद आहिनि, ओचितो सरकारी करार ॾेई उतां माण्हुनि खे बेदख़ल करण जी कोशिशि कई वई। असिस्टेंट कमिश्नर ऐं असिस्टेंट मुख़्तियारकार जी अॻुवाणी में पुलिस ऐं ॻरी मशीनरी साण करे ॻोठ ते काह कई वई, जंहिं बाद ॻोठाणा पंहिंजे घरनि मां निकिरी आया ऐं सख़्तु मज़ाहिमत कयाऊं।
ॻोठाण जी मज़ाहमत जे करे सूरतहाल इंतिहाई छिकताइण वारी बणिजी वई। औरतूं, ॿार, नौजवान ऐं बुज़ुर्ग पंहिंजे घरनि ऐं ज़मीननि जे बचाव लाइ रोडनि ते निकिरी आया। भरपासे जे ॻोठनि ख़ुदाबख़्श, नोहाड़ी, अली मोहम्मद लाशारी, पीर सरहंदी, जामकंडो, रज़ाकाबाद ऐं ॿिनि इलाइक़नि मां बि हज़ारे माण्हू गॾु थी एहतिजाजी धरणे में शरीक थिया। माण्हुनि जो चवणु हो त इहे सदियुनि खां हिन इलाइक़े में आबाद आहिनि ऐं संदनि ज़मीननि ते ज़बरदस्ती कब्ज़ा करण जी कोशिशि कई पई वञे। ॻोठाणनि जी सख़्त मज़ाहिमत बैदि सरकारी अमलो वापसि वञण ते मजबूर थी वियो, जॾहिं त बाद में 30 खां वधीक ॻोठाणनि ख़िलाफ़ु केस दाख़िल कया विया, जेके मक़ामी माण्हुनि मूजिबि सरासर ज़ुल्म, इंतक़ामी कार्रवाई ऐं ख़ौफ़ पैदा करण जी कोशिशि आहे। इलाइक़े जे समाजी अॻुवाण सैयद ख़ुदारिनो शाह ॿुधायो त मूसा ॻोठु लॻभॻि 94 एकड़नि ते ॿधलु हिकु क़दीमी ॻोठु आहे, जंहिंजा रिकॉर्ड पुराणनि नक्शनि ऐं सर्वे में बि मौजूदु आहिनि। रेवेन्यू अमलदारनि खे ॻोठनि ख़िलाफ़ु कार्रवाइनि बदिरां असल ज़मीननि जे रिकॉर्ड खे ॾिसणु घुरिजे। संदन चवणु हो त जेकॾहिं सिंधी ॻोठनि खे ॾाइण जूं कोशिशूं जारी रहियूं त उनजा नतीजा इंतिहाई ख़तरनाक निकिरी सघनि था। असल सवाल इहो आहे त छा पाकिस्तान जो आइन कंहिं बि शहरी खे बिना क़ानूनी कार्रवाई ऐं मुनासिब मुतबादल जे संदन घर मां बेदख़ल करण जी इजाज़त ॾिए थो। पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 23 में हर शहरी खे मिल्कियत रखण जो हक़ मिलियलु आहे, जॾहिं त आर्टिकल 24 तहत कंहिं बि शख़्स खे संदसि मिल्कियत खां क़ानूनी जवाज़ ऐं मुआवज़े खां सवाइ महरूम नथो करे सघिजे। साॻी रीति आर्टिकल 9 ज़िंदगी ऐं आज़ादी जे तहफ़ुज़ जी ज़मानत ॾिए थो, जंहिंमें बाइज़त रिहाइश बि शामिलु आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान बि मुख़्तलिफ़ फ़ैसिलनि में वाज़ह करे चुकी आहे त क़दीमी आबादियुनि खे बिना मुतबादिल रिहाइश ऐं बिना क़ानूनी तरीक़ेकार जे ॾाइण इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। अदालतनि इहो पिणु चयो आहे त रियासत जो कमु माण्हुनि खे बेघर करणु न, पर खेनि तहफ़ुज़ फ़राहम करणु आहे। बैनुल अक़वामी क़ानून बि इन हवाले सां तमामु वाज़ह आहे। गॾियल क़ौमनि जे इंसानी हक़नि वारे आलमी पलधरनामे जे आर्टिकल 17 तहत हर इंसान खे मिल्कियत रखण जो हक़ हासिलु आहे, जॾहिं त आर्टिकल 25 मूजिबि हर फ़र्द खे मुनासिब रिहाइश जो हक़ हासिलु आहे। गॾियल क़ौमनि जे इक़्तिसादी, समाजी ऐं सक़ाफ़ती हक़नि बाबति आलमी मुआहिदे जे आर्टिकल 11 में बि रिहाइश खे बुनियादी इंसानी हक़ क़रार ॾिनो वियो आहे। गॾियल क़ौमनि जे रहनुमा उसूल मूजिबि कंहिं बि आबादी खे ज़बरदस्ती ख़ाली कराइण खां अॻु हुकूमत ते लाज़िम आहे त मुतासिर माण्हुनि सां मुशावरत कई वञे, क़ानूनी नोटिस ॾिनो वञे, मुतबादिल रिहाइश फ़राहम कई वञे, औरतनि, ॿारनि ऐं बुज़ुर्गनि जे तहफ़ुज़ खे यक़ीनी बणायो वञे ऐं ताक़त जो इस्तेमालु आख़िरी हद ताईं महदूद रखियो वञे। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त कराची जे सिंधी ॻोठनि सां अहिड़ो को बि क़ानूनी या इंसानी रवैयो इख़्तियार नथो कयो वञे। मलीर, जेको तारीख़ी तौरु सिंधी माण्हुनि जी सुञाणप रहियो आहे, अॼु ज़मीननि जे कारोबार कंदड़नि लाइ सोन जी खाण बणिजी वियो आहे। बहरिया टाउन, मोटरवे, हाउसिंग स्कीमूं, सनती ज़ोन, कमर्शियल प्रोजेक्ट ऐं नयूं रिहाइशी सोसाइटियूं ठाहिण जे नाले ते मक़ामी माण्हुनि खे बेदख़ल कयो पियो वञे। असल वारसनि खे कब्ज़ागीर करार ॾेई संदन ज़मीननि जा जाली रिकॉर्ड ठाहिया वञनि था, जॾहिं त अरबें रुपयनि जे ज़मीननि ते ताक़तवर धुरियूं कब्ज़ा करे वेहनि थियूं। धणी परतो मूसा ॻोठ वारो वाक़ियो रुॻो हिकु ॻोठ जो मसइलो न आहे, पर उहा सॼी सिंधी समाज लाइ हिकु संगीन वार्निंग आहे। जेकॾहिं अॼु बि सिंधी वसिंदियूं पंहिंजी ज़मीन, सुञाणप ऐं हक़नि जे तहफ़ुज़ लाइ गॾु न थियूं त मुस्तक़बिल में कराची मां सिंधियुनि जे वजूद खे मुकमिल ख़तमु करण जूं कोशिशूं वधीक तेज़ थी सघनि थियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत क़दीमी ॻोठनि जी मुकमिल सर्वे कराए, सिंधी ॻोठनि खे क़ानूनी तहफ़ुज़ ॾिए, रेवेन्यू रिकॉर्ड शफ़ाफ़ बणायो वञे, जाली अलाटमेंट ऐं कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, मक़ामी माण्हुनि खे संदन अबाणनि हक़नि खां महरूम करण वारो सिलसिलो बंदि कयो वञे। सिंध जो क़ौमी आवाज़, वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल, जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि, नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्त ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो।
चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।